ज़िक्र कंदासीं निगरान वॾे वज़ीर जस्टिस रिटायर्ड मक़बूल बाक़िर लाइव स्टॉक खाते जी कारकर्दगीअ ते नाक़िस करार ॾींदे चयो आहे त हू लाइव स्टॉक एंड फिशर्स खाते मां मुतमिन नाहे। वधीक तफ़सील शब्बीर लाशारी जी हिन रिपोर्ट में। निगरान वॾे वज़ीर जस्टिस रिटायर्ड मक़बूल बाक़िर स्टॉक खाते जी कारकर्दगीअ नाक़िस करार ॾींदे चयो आहे त हू लाइव स्टॉक एंड फिशरीज़ खाते मां मुतमिन नाहे। निगरान वॾे वज़ीर जी सदारत हेठि लाइव स्टॉक एंड फिशरीज़ खाते बाबति इजलास थियो। इजलास के खिताब कंदे निगरान वॾे वज़ीर चयो त जानवरनि जी अस्पतालुनि खे बहितर कयो वञे। लाइव स्टॉक के 4 DGs आहिनि पर हिकिड़ो बि कमु नथो करे। हुन चयो त जेसि ताईं इंस्पेक्शन न थींदी तेसि ताईं जानवरनि जे अस्पतालनि ऐं पोल्ट्री में बहितरी न ईंदी। निगरान वॾे वज़ीर हिदायत कंदे चयो त मूंखे फिशरीज़ लाइव स्टॉक ऐं पोल्ट्री में बहितरी आणे ॾेखारी वञे। जेकॾहिं बहितरी न आई त सख़्त कार्रवाई कई वेंदी।